नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कमाल देरो भरिसां ॻोठ ख़ासि माछी में सोलंगी बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ इलाइक़े जे सान्या वंदन ऐं सोलंगी मैसर मरी ऐं बिरादरी जे माण्हुनि पारां ॻोठ ख़ासि माछी खां अमन रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे कमाल देरो पहुती अब्दुल करीम सोलंगी, मंठार सोलंगी, मनवर मैसर, गुलबहार सोलंगी, दीदार ऐं दिलबर जी अॻुवाणी में रैली में शरीक माण्हुनि कमाल देरो ऐं भरिया सिटी इलाइक़े में अमन करायो जा उॿारींदड़ नारा हणी रहिया हुआ। इन मौक़े ते हिननि चयो आहे त केतिरे वक़्तु सोलंगी बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां तकरार शुरू थियो आहे, जंहिंमें 2 जानियूं ज़ाया थी वयूं। हुन वक़्त खां ॻोठ समूरो इलाइक़ो मैदान जंग बणियल आहे। हद जे पुलिस हिन तकरार लाइ को बि किरदारु अदा करण लाइ तयारु न आहे। पुलिस सिर्फ़ पैसा कमाइण जे चकर में आहे, जंहिं सबबि समूरे इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल सबबि कारोबार ठप थी चुको आहे। हिन चयो आहे त सिंध जे सूफ़ियुनि हमेशह अमन, प्यार, भाईचारे जो पैगाम ॾिनो। असीं अॼु बि हिन पैगाम तहत धुरनि में चर्चा करण लाइ ही रैली कढी धुरनि खे फ़ैसिले लाइ राज़ी करण लाइ निकिता आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।